या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ इंसानो या अय्यू मन हिकिड़ी आवाज़ ॾिनी पई वञे, ओ इंसानो ॻाल्हि ॿुधो या तव्हां इबादत करो पंहिंजे रब जी, हुनी जेको आहे तव्हांखे बि ठाहियो आहे ऐं जेके वल्लज़ीना जेके तव्हां सां पहिरीं मिन क़ब्लिकुम तव्हां सां क़बल आया पहिरीं जेके आया हुआ उन्हनि खे बि हिनी रब ठाहियो, हिकिड़ो ई रब आहे इहो दुनिया जो ठाहिण वारो हलाइण वारो। चाहे तव्हां काफ़िर आहियो, मुसलमान आहियो, क्रिश्चन आहियो, यहूदी आहियो, ग़रीब आहियो, अमीर आहियो, अछा आहियो, कारा आहियो, जिनो नाले वारा आहियो या कोन आहियो, कहिड़ो बि तव्हांजो हाल हुजे, पर रब जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो ई रब आहे। त अल्लाह साईं सभिनीनि इंसान नास में सभु अची विया, अमीर ग़रीब कारा अछा अरब सिंधी महाजिर सभु हिन में अची विया। असां सभु भाउर आहियूं, हिकिड़ी रब जी असां जेको आहे तख़लीक़ कयूं, असां हिकिड़ी रब जी काइनात में रहूं था ऐं असां आहियूं सभु हिकिड़ी जाइ, पर हर को पंहिंजा पंहिंजा जेको आहे नंढा नंढा मज़हब ठाहे वेठो आहे, हर घिटी में जेको आहे नओं मज़हब आहे ऐं जेको आहे को चए थो की आउं हिन खे थो मञां, को चए थो आउं फलाणे पीर खे थो मञां, को चए थो फलाणे ओलिया खे थो मञां, पर आहियूं असां सभु हिकिड़ी रब जा। त अलाह चए थो की तव्हां बजाए हिननि जाइनि ते वञण जे बजाए तव्हां ईअं कयो की सिधो सिधो मुंहिंजी इबादत करो। मूंसां इबादत जी माना पूरी ग़ुलामी तस्लीम करणु अल्लाह साईं जी, अल्लाह साईं जी वॾाई खे तस्लीम करणु, हुनजी इबादत जो मतिलबु आहे हुनजे अहकामात जी पासदारी करणु, हुनजे अहकामात जी पासदारी खे जेको आहे इबादत चइजो। इबादत जेको आहे उहो रुगो इहो कोन्हे की तव्हां अची करे ॿ टे दफ़ा पंहिंजा मथा टेके छॾिया या निमाज़ पढ़ी छॾी, त इहा बि इबादत आहे, पर असल इबादत इहा आहे की अल्लाह साईं जी हुकुम जी ताबेदारी करणु, उनजे अहकामात जी पासदारी करणु, उन्हनि खे न रुगो उन्हनि जी हिफ़ाज़त करणु बल्कि उन्हनि खे फैलाइण जो कम भी असां ते ही आहे।